ज़हर ज़िंदगिया भाॼी कमदार खे अदा कढी सुठो न आहे कयो त असां कमदार सां मिठी करे चुका आहियूं। पोइ मूं तोखे रोकियो त कोन्हे त तूं हुन सां मिटी न कर। जॾहिं बि तुंहिंजी दिलि चवे त 3 शाहिद वठी निकाह करे छोकिरी खे वठी अच, मूंखे को बि एतिराज़ कोन्हे। हुकुम कर त करणो छा आहे? इहो ई सोचां पियो त रईस गफ़ार ख़ान सां अहिड़ी मल कयूं जो उनजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वञे। लाली, जेकॾहिं अदी बाबा खे राति जो थी चांहि पीआरे त तूं ॾींहं जो पीआरेसि, जेकॾहिं हू ॾींहं जो थी पीआरे त तूं राति जो पीआरेसि। चवां त मां तयारु करे चाचा खे पीआरींदसि, पर हिकु धक में चाचो पूरो त न थी वेंदो। कमाल खान, मां सिर्फ़ु तुंहिंजे करे आयो आहियां, पर जेकी गफ़ार ख़ान मूंसां हालत कई, मूं सोचियो त सॼी ज़िंदगी हिन ओताक ते न ईंदुसि। इहो ताक़ सिर्फ़ु अदा जी न पर मुंहिंजी बि आहे। जेतिरो हक़ अदा जो आहे ओतिरो हक़ मुंहिंजो आहे। जेकॾहिं अदा जा दोस्त अची सघनि था त पोइ मुंहिंजा सॼण बि अची सघनि था। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।